नाज़रीन सबको न्यूज़ सां हाज़िर आहियूं। शेर वठी हर हर जनम वरबो, मिठा महराण में मिलबो, ख़त्म ऊंधाए थी वेंदी, चिटी चांडाण में मिलबो। जी नाज़रीन, इन शाइरी जी तख़लीक़कार शाहकार मामा जुमन दरबदर जे टीजे ते आख़िरी आरामगाह ते सिंधी क़ौमी कारकुननि, अदीबनि, दानिशवरनि पारां मामा जुमन दरबदर जी क़बर ते गुलनि जी चादर चाढ़े भेटा पेश कई वई। जी नाज़रीन, रिपोर्ट असद अली भुरगड़ी मुताबिक़ इन्हीअ मौक़े ते ताज मोहम्मद जोयो, हिदायतुल्लाह कुरैशी, साईंदाद समेजो, डॉक्टर मीर आलम मरी, अरबाब भील, मीर हसन आरीसर, मामा जुमन दरबदर जे पुट सुगड़ सांद, हलीम बागी समेत वॾी तादाद में मामा जुमन दरबदर जी क़बर ते वठी हर हर जनम वरबो गीत ॻाए भेटा पेश कई वई ऐं आख़िर में संदसि मग़फ़िरत जे लाइ दुआ घुरी वई।